असांजो बाबो साईं आदम सुणो, हज़रत आदम असां सभिनी जो बाबो। रब फरमाए त दाणे जे वेझो न वञ, दाणो खाई वेठो, चखे वेठो। रब फरमायो त मलाइको ताज लायोसि, बेहिश्त जा ताज छट लायोसि, कपड़ा बदन लायोसि। बदन जा बेहिश्त जा कपड़ा भी फुरजी वियस, ताज लही वियस, इज्जतूं फुरजी वियस। सही शर्मगाह जो उघड़ ज़ाहिर थी पई त कपड़ो न हुजे, छा पंहिंजो बदन ढके के वण जे पन जे वेझो वञे। वॾा पण जी जीअं दुनिया में तव्हां केले जो पन ॾिठो आहे, वॾो पन हूंदो आहे केले जो, ईअं वॾा वॾा पन वणनि जा के वण जे वेझो वञे त तूं पन पटे पंहिंजी शर्मगाह ढकिया त उहे वण पोइ ते हटी वञनि। हज़रत आदम वण जे वेझो वञे, वण पोइ ते हटी वञे। वणनि मां आवाज़ पियो अचे त आदम खे पन न ॾिजो, आदम खे पन न ॾिजो, जो अल्लाह हिन ते रुठो आहे। मतां हिन खे पन ॾियो त रब जी मयार तव्हांजे मथां अची न वञे। वण पोइ ते हटण लॻी। मुंहिंजा दोस्तो, तव्हांजो इंजीर जो वण ॾिठई, इंजीर जे वण खे मुंहिंजी मिनत कयई त इंजीर जा वण मूंखे पंहिंजो हिकिड़ो पन ॾे त मां पंहिंजी उखड़ ढकियां। इंजीर वेझो हली आयुसि, पंहिंजा हड़ी पन पेश कयईंसि त जेतिरा पन खपनि मां हाज़िर आहियां। जेॾी महिल इंजीर जे वण हज़रत आदम खे पन ॾिना आहिनि, रब पुछुसि त इंजीर तोखे ख़बर आहे त आदम ते मां रब काविड़ियो आहियां, पोइ तो छो हिन खे पन ॾिनो? इंजीर जे वण ॻाल्हायो, मुंहिंजा मौला मूं आदम खे पन न ॾिनो आहे, पर आदम जे पेशानी में मोहम्मद मुस्तफा जो नूर चिमकी रहियो। आदम जी पेशानी में सोने मोहम्मद मुस्तफा जो नूर चिमकी रहियो आहे। मां उन नूर जी इज्जत सुञाती आहे। रब फरमायोसि, ओ ज़ैतून, मां तोखे बरकत वारो वण थो बणाए छॾिया, जो तो मुझे मोहम्मद जे नूर खे सुञातो आहे, तोखे सभिनी वणनि में वधीक इज्जत वारो बरकत वारो बणाए। शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्कियतिन वला गरबिय। कुरान सूरह नूर में रब ऐलान करे छॾियो त ज़ैतून जो वण बरकत वारो वण आहे। छाजे करे? जो इन वण मुंहिंजे दिलबर मोहम्मद जो नूर सुञातो हुयो। अगर नामे मोहम्मद रा नियाबुर्दे शफी आदम, न आदम याफ़ते तोबा, न नूह ज़गर को नजैना। जेकरे आदम मुझे महबूब मोहम्मद करीम जो वसीलो न वठे हा त न आदम के माफ़ी मिले हा, न नूह जो बेड़ो तरे हा। जे नूह जो बेड़ो तरियो त मुझे लजपाल नबी जे सदके जे आदम के माफ़ी मिली त मुझे कुर्बदार मोहम्मद मुस्तफा जे वदा। असां बि उन महबूब जा उम्मती आहियूं। अॼु राति असां बि उन सोने हबीब जो वसीलो वठंदासीं, उन महबूब जो वसीलो वठी दुआ घुरंदासीं। उम्मीद आहे बल्कि पक्का त अल्लाह असांखे ज़रूर करम फरमाईंदो। चओ अल्लाह।